अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जिनखे दौर दर्द जो सबक सूर पढ़न, फिकर फरी हथ में माठ मुतालियो कन, पनो असो पढ़न जंहिंमें पसन पिरीअ खे। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 25 जनवरी 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। बाखोड़े जे नसीबनि खां रुसी वियल बहारनि वरी कॾहिं बि मोट न खाधी। नवरीअ सोगवार सांझनि जी किथे का पुॼाणी थी। बान जो कप अॼु बि उते ई मौजूदु आहे, पर न दुकान रहिया न वरी स्टाफ बाक़ी बचियो। हिकु हिकु थी वठिजी वियल वणनि वांगुरु बाखोड़े जा मोर माण्हू बि हिकु हिकु थी हयाती जी हंज मां छणंदा वञनि। हर गुज़रंदड़ ॾींहुं सोगवारनि जा सिज आणे थो। काल जॾहिं सागड़ जी सरज़मीन मथे सियारे जी सुबुह खे सिज ॿिनि पहरनि ॾे वठी पए वियो, तॾहिं कामरेड केहर ख़ान बुर्दी जे विछोड़े वारी ख़बर इलाइक़े जे माण्हुनि खे उदास करे छॾियो। हूअ जेको सुजाॻी जो सफ़ीर हुजण नाते दिलि जो अमीर हो, उन सां जिगर दोखो करे वियो। 9 जनवरी 1957 ते ॻोठ गुलज़ार बुर्दी में जनम वठंदड़ उस्ताद केहर जी सुञाणप जा केतिरा ई हवाला हुआ। हूअ सिंध लाइ जाखोड़ींदड़ क़ौमी कारकुन बि हो त वरी ख़ूबसूरत शाइर बि हो। आसिम बलोच जे नाले सां हुन शाइरी बि कई हुई। दुखी मुंहिंजी दिलड़ी फिराकनि फटी आ, दवादारूं तहले न मरहम पटी आ, जहिड़ियूं सिटूं तख़लीक़ कंदड़ केहर बुर्दी 1975 धारे प्राइमरी उस्ताद बणियो त हुन केतिरनि ई शागिर्दनि खे इल्म खां रोशनास करायो। हूअ जिते उस्ताद तनज़ीमनि में सरगर्म रहियो, उते हूअ क़ौमपरस्त सियासत सां पिणु सलाहियल रहियो। शाइरी में संदसि उस्ताद त मखदूम तालिबुल मौला हुयो, पर हुन इल्म उरूज जी सिख्या नाम्यारे शाइर आजिज़ हुजण खां बि वरिती हुई। उस्ताद केहर जी न्याज़ मंदी साईं जीम सैद सां बि रही त अब्दुल वाहिद आरिसर खां वेंदे सागर हनीफ़ ताईं हूअ केतिरनि ई क़ौमपरस्त अॻवाननि लेखकनि सां दोस्ती में बि रहियो। उस्ताद केहर जो विछोड़ो जिते संदसि घर भातियुनि खे सोगवार करे वियो आहे, उते संदसि चाहींदड़ ऐं दोस्त बि सोगवार आहिनि। उस्ताद केहर जे विछोड़े ते असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां प्रोफेसर दीन मोहम्मद बुर्दी ऐं ॿियनि घर भातियुनि सां ॾुख जो इज़हार करियूं था। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण ऐं जदीद सिंधी साफ़ जे बानी साईं इमदाद ओढे सरवेच ऐं ॿियनि पारां पिणु ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट मर्कज़ पारां पिणु ॾुख जो इज़हार कंदे चयो वियो आहे त सिंध जे बहादुर पुट ऐं क़ौमी तहरीक जे क़ौमी असासे कामरेड केहर ख़ान जे ओचिते लाॾाणे ते संस पोइरनि ऐं पूरी क़ौमी जदोजहद कंदड़ साथियुनि सां गहरे ॾुख जो इज़हार कजे थो। कामरेड केहर ख़ान पंहिंजी ज़िंदगी वतन सिंध जी आज़ादी लाइ वक़्फ़ करे छॾी हुई। हू हिकु दलेर ऐं असूल परस्त सिपाही हो, जंहिं हमेशह सिंध जी आज़ादी लाइ अणथक महिनत कई। संस क़ुर्बानियूं ऐं असूलनि ते बीठल जदोजहद हमेशह लाइ मशल राह बणियल रहंदी। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिबु अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी।
साईं मुंहिंजा वसीलनि जी विर्छ में सदाईं सिंध सां नाइंसाफ़ी थींदी रही आहे। आइन ऐं आलमी असूलनि जी बि लताड़ कई पई वञे। सिंध सां त हर भेरे ईअं थियो आहे। हिन समूरी सूरत हाल ते नामियारो लेखक प्रोफेसर अब्दुल्लाह मलाह लिखे थो। सेनेट जे इजलास में सेनेटर शेरी रहमान जॾहिं सिंधु दरिया मां कमर्शियल कमोडिटी फार्मिंग लाइ सिंध जे सख़्तु एतिराज़ बावजूदि छान कैनालनि कढण ख़िलाफ़ सेनेट में बहस लाइ तहरीक इल्तवा पेश कई त नवाज़ लीग जे ॿिनि अहम अॻुवाणनि सेनेटर इरफान सदीकी ऐं वसीलनि जे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दक़ मलिक उन तहरीक इल्तवा खे थुॾे छॾियो, जॾहिं त सेनेट जे डिप्टी चेयरमैन उन तहरीक खे कमेटी ॾांहुं उमाण खां जवाबु ॾेई रद्द करे छॾियो ऐं चयो त तहरीक इल्तवा ते जेतिरो बहस थियणु घुरिबो हो उहो थियो। अव्हां खे उथारियल सवालनि जा जवाब असांजे वज़ीरनि ॾेई छॾिया, ॻाल्हि ख़तमु थी। इरफान सिद्दीकी ते इहो बि चयो त असां पंहिंजे दरियाउनि मां पंहिंजे हिसे जे पाणी मां हिन मुल्क जूं बंजर ज़मीनूं आबाद करण लाइ कैनाल पिया कढूं। उन ते सिंध खे छाजो एतिराज़ु आहे? काल्ह ताईं नवाज़ लीग पीपल्स पार्टी जे अॻुवाण जे गसनि में गुल पए छटिया। अॼु जॾहिं सिंध जे माण्हुनि पारां सख़्तु एहतिजाजनि ऐं पुछाणनि खां पोइ उन क़ौमी जबर ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे सेनेटरनि ॿ अखर ॻाल्हाया आहिनि त नवाज़ लीग जे अॻुवाणनि पंहिंजूं अखियूं फेरे छॾियूं। जिन ज़ुबाननि मां पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि लाइ गुल पिया छणंदा हुआ, उन्हनि मां कावड़ी नफ़रत जो दूंहों पियो उथियो। सैफुल्लाह धारे जे सेनेटर पूंजे मल भील, शिबली फराज़, सेनेटर कामरान मुर्तज़ा ऐं ॿियनि सभिनी गॾिजी उन ॻाल्हि जे हक़ में दलीलबाज़ी कई त ग्रीन कारपोरेट फार्मिंग जे सिलसिले में ऐं हिन मुल्क जे बंजर ज़मीननि खे आबाद करण जे बहाने सां सिंधु दरिया मां 6 कैनाल कढणु सिंध सां बेवाजिबी आहे। पर उन्हनि समूरनि एतिराज़नि समूरनि दलीलुनि खे रद्द कयो ऐं चयो वियो त सिंधु दरिया मां कैनाल कढणु वफ़ाक़ जो इख़्तियार ऐं हक़ आहे, उन ख़िलाफ़ का बि ॻाल्हि न ॿुधी वेंदी। सिंध ऐं पंजाब जे विच में जेके वसीलनि जी विर्छ ऐं क़ौमी ख़ुदि मुख़्तियारी सुमेत सिंधु दरिया जे पाणी जे विर्छ जो तकरार को अॼोको ऐं ओचितो न आहे। उन तकरार खे पूरी सदी गुज़री चुकी आहे। जॾहिं बि सिंध जे माण्हुनि या सिंध में क़ाइमु नाले मात्र का सरकार वसीलनि जी इंसाफ़ भरी विर्छ ऐं सिंधु दरिया जे पाणी खे रोकण ख़िलाफ़ ॿ अखर ॻाल्हाया आहिनि त हमेशह वॾी सरकार सिविल नॉन सिविल ब्यूरोक्रेसी पंजाब जी तरफ़दारी में ॻाल्हायो आहे। अॼु बि सेनेटर इरफान सिद्दीकी, वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दक़ मलिक, अहसन इक़बाल, इसाक डार जी ॿोली हिकिड़ी आहे। उन्हनि जी ॿोली में को फ़र्क़ु न आहे। चवनि था त असां पंहिंजे दरिया मां पंहिंजे हिसे जे पाणी मां 600 खणी कैनाल कढूं। उन ॻाल्हि ते ॿिए कंहिं सूबे खे छाजो एतिराज़ु आहे? सुवालु आहे त वफ़ाक़ी सरकार जेके हिन वक़्तु 6 कैनाल पई कढे, उहे पंहिंजे कहिड़े क़ानूनी आइनी हक़ मूजिबि पई कढे? ग्रेटर थल कैनाल 1, ग्रेटर थल कैनाल 2 कालाबाग वारे हंधा सिंधु दरिया मां कढिया पिया वञनि, जिन तमीराती कमु जारी आहे। कच्छी कैनाल मां बलूचिस्तान जे कब्ज़े कयल 10 लख एकड़ ज़मीन आबाद कई वेंदी। रैणी कैनाल उमरकोट ऐं सागड़ जे कब्ज़े कयल ज़मीननि खे आबाद करण लाइ गुडू मां कैनाल कढियो पियो वञे। चिश्मा राइट बैंक कैनाल जहल मां कढियो वियो आहे ऐं जहल में सिंधु दरिया मां पाणी कढियो वियो आहे। चोलिस्तान कैनाल दरिया सतलज जे सलेमानकी बैराज मां कढियो वेंदो, जेको फोर्ट अब्बास ताईं ईंदो। हीउ कैनाल 176 किलोमीटरनि ताईं बहावलपुर जी बंजर ज़मीन खे आबाद कंदो। ॻाल्हि हीअ आहे त 211 मिलियन अरब डॉलरनि जे ख़र्च सां चोलिस्तान कैनाल में पाणी सतलज मां आंदो वेंदो। सतलज 1960 खां सुकी पई आहे। उहो दरिया 1960 में सिंध तास मुआदे खां पोइ भारत खे विकाणल 3 दरियाउनि मां हिकु आहे, जंहिंमें सॼो साल पई वारी उॾंदी आहे। असल ॻाल्हि हीअ आहे त सतलज जो मुंहुं उच शरीफ़ खां अॻियां 5 नंद वटि सिंधु दरिया सां ॻंढियल आहे। उन कैनाल जी तमीर खां पोइ राति पेट में सिंधु दरिया मां सुकल सतलज वसीले पाणी चोलिस्तान कैनाल में छॾियो वेंदो। उहो फ़ैसिलो थी चुको आहे। चोलिस्तान कैनाल ज़रिए को मिसकीन सिरैकियुनि जूं ज़मीनूं आबाद कोन थींदियूं, पर ही चोलिस्तान कैनाल जी महिरबानी उन्हनि माण्हुनि ते थी रही आहे जिन बहावलपुर जे उन सहरा में भुॻड़नि मुठ ते लखें एकड़ ज़मीन ख़रीद कई आहे। पंजाब हमेशह सिंध जे पाणी ते धाड़ो हणण लाइ इन क़िस्म जूं साज़िशूं कयूं आहिनि, इन क़िस्म जा कूड़ ॻाल्हाया आहिनि। चिश्मा जहलम लिंक कैनाल कढण वक़्तु कसम सां इहा ॻाल्हि कई वई त हीउ फ़क़्ति फील्ड फीडर कैनाल आहे।
जॾहिं बि सिंधु दरिया में ॿोॾि जो पाणी आयो त पोइ जून या जुलाई में फ़क़्तु 1 महीने लाइ खोलियो वेंदो ऐं उहो बि सिंध जी मर्ज़ी सां। पोइ दुनिया ॾिठो सिंधु दरिया मां उन कैनाल खे कढी ॿारो दरिया कयो वियो। आईनी कानून तोड़े इरसा एक्ट में त इहा ॻाल्हि लिखी पई आहे त सिंध जे वज़ीर आला जी इजाज़त खां सवाइ चश्मा जेल में लिक कैनाल हिकिड़े पहर लाइ बि न वहंदो। पर हाणे किथे आहे उहो फ़ैसिलो? 1945 वारे सिंध पंजाब एग्रीमेंट, 1960 वारे सिंध तास मुआदे तोड़े 1991 वारे पाण जे मुआदनि में त इहो लिखियो पियो आहे त सिंधु दरिया ऐं बाक़ी पंजाब में मौजूदु ॿिनि दरियाउनि चनाब ऐं जहलम जे पाणी में सिंध जो बराबरि हक़ आहे। हाणे उहे दरिया सदीक़ी साहिब जे फ़रमान मूजिबि पंजाब जा ज़ाती दरिया थी पिया आहिनि। जेकॾहिं हाणे वफ़ाक़ या पंजाब इहा ॻाल्हि कनि था त चनाब ऐं जहलम असांजा पंहिंजा दरिया आहिनि, असां पंहिंजे हिसे जे पाणी ते कैनाल ठाहींदासीं, ॿियो को एतिराज़ु न करे त पोइ ठीकु आहे। 1945 में सिंध पंजाब एग्रीमेंट मूजिबि 1960 जे सिंध तास मुआदे जे हिसाब सां 1991 अकार्ड मूजिबि इरसा एक्ट तहत 1936 वारी राव कमीशन मूजिबि काटन कमीशन जे फ़ैसिले मूजिबि सिंधु दरिया मां जेतिरो पाणी पंजाब खणंदो ओतिरो पाणी मंगला डैम चनाब ऐं जहलम मां पंजनंद वटि सिंधु दरिया में शामिलु कंदो। हाणे जेकॾहिं उन्हनि फ़ैसिलनि खे नथो मञियो वञे त पोइ चश्मा जेहलम लिंक कैनाल ऐं तोसा पंजनंद ऐं तरबेला डैम ज़रिए पंजाब गुज़िरियल 40 सालनि खां 40,000 क्यूसेक खां बि वधीक पाणी खणी रहियो आहे। उहो पाणी खणणु बंदि कयो वञे ऐं सिंधु दरिया मथां जेके बि बेराज डैम ऐं लिंक कैनाल हिन खां अॻे पाणी जे बराबरि विर्छ जे फ़ैसिले जे बुनियाद ते पंजाब सरकार तइमीर कया आहिनि उहे हटाया वञनि। पोइ असांजी क़िस्मत असां सां ॿुॾूं या सुकूं, बाक़ी असांजे हिसे जे पाणी में पंजाब खे आबाद था करियो ऐं पंहिंजो पाणी बचायो था। ॿेली ॾाहा थियो। फेडरेशन खे टोड़ण जूं ॻाल्हियूं सदीक़ी साहिब अव्हां पिया करियो, असीं कोन पिया करियूं। हिन गॾियल फेडरेशन खे बचाइण लाइ जेतिरियूं सिंध कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ओतिरियूं कंहिं बि कोन ॾिनियूं आहिनि। पंहिंजूं बंजर ज़मीनूं आबाद करण लाइ सिंध जे आबाद ॿनियुनि खे वीरान न करियो। चोलिस्तान ऐं थल कैनालनि समेत 6 कैनालनि जो क़याम ऐं चोलिस्तान जी ऋण रोही खे ग्रीन पाकिस्तान कारपोरेट फार्मिंग जी महिरबानी सां आबाद करणु सिंध जूं आबाद ॿनियूं ऐं ज़मीनूं बर्बाद करणु आहे। जेकॾहिं ग्रीन पाकिस्तान तहत बंजर ज़मीनूं आबाद कयूं वियूं त आबाद ज़रख़ेज़ ज़मीनूं कारा कलर थी वेंदियूं। कैसर बंगाली जे चवण मूजिबि बंजर ज़मीनूं आबाद करे ॿियनि मुल्कनि जे जानवरनि लाइ चारो पैदा कयो वेंदो त हिन मुल्क जे लाइ कणकूं पैदा कंदड़ ज़मीनूं वीरान थी वेंदियूं। दरिया दुनिया में बि आहिनि, रुॻो असांजे मुल्क में न आहिनि। दुनिया में पाणी जी विर्छ जे मामले ते मुख़्तलिफ़ मुल्कनि विच में तकरार थींदा रहिया आहिनि। को बि मुल्क कुदरती वसीलनि जी विर्छ बाबति तकरारनि खां आजो कोन्हे। दुनिया में घणियूं क़ौमूं अञा वसीलनि जी विर्छ वारी वेड़ जे ऋण में फाथल आहिनि, पर जिन क़ौमनि में माणपो आहे उन्हनि वटि कुदरती वसीलनि जी विर्छ जे तकरारनि जा इंसाफ़ भरिया हल थी चुका आहिनि। उहे सभु फ़ैसिला इन सूरत में मुमकिन थिया जॾहिं विढ़ी विढ़ी उन्हनि क़ौमनि बराबरी जूं क़ुवतूं हासिलु कयूं या आलमी अदालतनि अणधुरी टियाकड़ी करे उन्हनि मामलनि खे हल कयो। नील नदी ते युगांडा ऐं मिस्र जे तकरार, बेल्जियम ऐं हालैंड जे विच में म्यूज़ियम नदी जी पाणी जे विर्छ ते झेड़े, अमेरिका तोड़े हिंदुस्तान जूं उहे नदियूं जेके उन्हनि जे 2-3 रियासतनि ऐं सूबनि तां गुज़रियूं थे, उन जे पाणी ते जेके तकरार हुआ उन्हनि बाबति जेके मुल्क जे कोर्टनि ऐं आलमी अदालतनि फ़ैसिला कया, अॻिते हली उहे फ़ैसिला पाणी जी विर्छ बाबति आलमी उसूल बणिजी विया। उन्हनि आलमी असूलनि खे हिन वक़्तु समूरी दुनिया में क़बूलु कयो वञे थो, जिन फ़ैसिलनि ऐं असूलनि मूजिबि हर उहा नदी ऐं दरिया जेको 2-3 सूबनि ऐं मुल्कनि मां गुज़रे थो, उन जी पुछड़ में रहंदड़ मुल्कनि, माण्हुनि ऐं क़ौमनि जी रज़ा खां सवाइ उन ते का बि नई पुल, को बि नओं बंदि, को बि नओं डैम या कैनाल बेराज तइमीर नथो करे सघिजे। जेकॾहिं को मुंड जो सूबो या क़ौम पुछड़ी जे सूबनि ऐं क़ौमनि जी मर्ज़ी ख़िलाफ़ अदावत कंदी त उहा आलमी फ़ैसिलनि जी तौहीन सम्झी वेंदी। प्रोफेसर H.A. स्मिथ बि पंहिंजे किताब बैनुल अक़वामी दरियाउनि जो इक़्तिसादी इस्तेमाल में इहा ॻाल्हि कई आहे त दरियाउनि जे फ़ैसिलनि जे करे जेका धुर मुतासिर थिए थी उन जी मर्ज़ी खां सवाइ उन्हनि दरियाउनि बाबति को बि फ़ैसिलो न थियणु घुरिजे। सिंधूअ दरिया ऐं हिन मुल्क जे पाणी जी विर्छ बाबति बि फ़ैसिला थिया आहिनि, पर उन्हनि फ़ैसिलनि ते पंजाब ऐं वफ़ाक़
पंहिंजी ॾाढ मुड़सी जे करे अमल करण लाइ तयारु न आहिनि। 1903 ऐं 1901 में हिंदुस्तान सरकार इरिगेशन कमीशन जे फ़ैसिले ज़रिए पंजाब खे सख़्ती सां हिदायत कई हुई त सिंधु नदी जे पाणी जे निज़ाम बाबति कंहिं बि फ़ैसिले करण खां अॻु सिंध खां इजाज़त लाज़मी वरिती वञे। राव कमीशन पंहिंजी रिपोर्ट में वाज़ह लिखियो आहे त कॉटन कमीशन जे फ़ैसिले मूजिबि सिंधु दरिया ऐं पंजाब जे समूरनि दरियाउनि ते सिंध जो ओतिरो हक़ आहे जेतिरो पंजाब जी। एंडरसन कमीशन राव कमीशन 1945 में सिंध पंजाब एग्रीमेंट, 1960 जे सिंध तास मुआदे, इरसा एक्ट, 1973 जे आइन, 1991 जे पाणी ठाह तोड़े 18 तरमीम में पाणी जी विरछ बाबति इहो क़तई ऐं आख़िरी फ़ैसिलो लिखियो पियो आहे त जेतिरो पाणी पंजाब सिंधु दरिया मां खणंदो एतिरो पाणी पंजाब मंगला ऐं जहलम मां सिंधु दरिया में छॾींदो। समूरनि सूबनि जे गरियल फ़ैसिलनि खां सवाइ ख़ासि तौर ते सिंध जी मर्ज़ी खां सवाइ सिंध ऐं हिन मुल्क जे दरियाउनि जे पाणी बाबति को बि फ़ैसिलो न कयो वेंदो। जॾहिं त वफ़ाक़ी सरकार पंजाब जी तरफ़दारी में हिन मुल्क ऐं दुनिया जे समूरनि फ़ैसिलनि मुआदनि अहदनामनि खे लताड़े सिंध जो पाणी बंदि करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे ऐं ॿिए पासे समूरी सिंध जा सभु माण्हू वकील साफ़ी शागिर्द शाइर अदीब हारी मज़दूर ऐं इक़्तिदार धणी सुमेत वफ़ाक़ जे हुन तकबुर जे आम्हूं साम्हूं आहिनि। लॻे थो त सिंधु दरिया जे पाणी जी विरछ बाबति ही जंग आख़िरी फ़ैसिले वारी सिंध ऐं वफ़ाक़ जे विच में जंग साबित थींदी। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं प्रोफेसर अब्दुल्लाह मलाह जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण उन दौर में गुज़रूं पिया जिते न सिर्फ़ु आवाम ते ज़ुल्म ऐं सितम थिए पियो पर सिंध बि सदाईं सितम सहंदी रही आहे। नाम्यारे शाइर आजिज़ हुजण लिखियो हो, सितम केसी ताईं ज़ुल्म केसी ताईं अञा सिंध सहंदी ज़ख़्म केसी ताईं, अञा केसी बागियूं रतो छाण थींदियूं गसन ते गहलबा जिस्म केसी ताईं, अञा केसी बेदाद बगदाद थींदा ऐं ज़ालिम जा थींदा ज़ुल्म केसी ताईं, अञा केसी मज़लूम बेॾोह मरंदा ऐं जाबिर जा ढकबा जुर्म केसी ताईं, जे मिलबो त हाणे सरियाम मिलबो हिजाबनि में रहबो सनम केसी ताईं, जे लिखबा त आजिज़ बग़ावत जा लिखबा विछोड़नि जा लिखबा नज़म केसी ताईं। ज़िंदगी जे हर मोड़ ते माण्हू खे तरबियत जी ज़रूरत पवंदी आहे पर छा कजे तरबियत वठण वारो रिवाज बि हाणे मोकिलाईंदो पियो वञे। सियासी कारकुननि में बि तरबियत जो ॾाढो फुक़दान ॾिसिजे थो। इन समूरी सूरत हाल ते नाम्यारी लेखिका ख़ालदा मुनीर लिखे थी, समाज जी जोड़जक में तोड़िजो ज़िंदगी सां लाॻापियल समूरनि शोबनि जी विरासत अहिड़े नमूने रखी वई आहे जो हर शोबो घणे भाङे हिक ॿिए ते इन्हिसार करण जे बावजूदि पंहिंजी अलॻि बीहक रखे थो। पर सियासत अहिड़ो शोबो आहे जेको उन्हनि समूरनि शोबनि जो अहातो कंदे समूरे समाज ते सिधो सो असरअंदाज़ थिए थो। कंहिं बि समाजी या रियासती ढांचे खे हलाइण में सियासत जो वॾो ऐं अणटर अमल दख़ल हूंदो आहे। जहिड़े नमूने ॿिनि शोबनि सां लाॻापियल फ़र्द पंहिंजे अमल ऐं किरदार सां इन शोबे जी सुञाणप बणिजंदो आहे, ईअं ई सियासी कारकुन सियासी धाराउनि या रुझाननि जी अकासी कंदा आहिनि। सियासी कारकुननि जा मुस्बित रवैया समाज खे सुठो सियासी दग ॾेई वेंदा आहिनि जेको समाजनि क़ौमनि ऐं मुल्कनि जी तइमीर ऐं तरक़ी जो ज़ामिन बणिबो आहे ऐं नाकारी सियासी रवैया समाज जी तबाही में मुख्य किरदारु अदा कंदा आहिनि। कंहिं बि पार्टीअ जे तइ थियल मक़सदनि जी हासिलात लाइ इहो ज़रूरी आहे त उन पार्टीअ जो कारकुन मुस्तक़िल मिज़ाज शऊर याफ़्ता मुल्की तोड़े ग़ैर मुल्की सियासत जी ॼाण रखंदड़ पंहिंजे मंशूर ऐं नज़रिए ते साबित क़दम हुजण सां गॾोगॾु पुरज़म जदोजहद कंदड़ हुजे। सियासी शागिर्द हुअण नाते चई सघिजे थो त सियासी कारकुन पार्टी जी करंगे वारी हॾी हूंदो आहे जंहिं ते सियासी पार्टी जो ढांचो बीठल हूंदो आहे। पर हिन वक़्तु जेकॾहिं असां सियासी कारकुननि ते नज़र विझंदासीं त मंझंदि सियासी तरबियत जी खोट नज़र ईंदी। ज़हनी ऐं सियासी तौरु नाबालिग नौजवाननि जा जथा पार्टी लीडर जे पोयां नारा हणंदे ऐं झंडा झुलाईंदे नज़र ईंदा।
पर मंझंदि सियासी कारकुन लाइ घुर्बल इख़लाक़ियात या तनज़ीमी तइ थियल क़ाइदनि जी खोट चिटी तरह नज़र अचे थी। न मंझंदि नज़म ज़ब्त आहे न ई बर्दाश्त आहे। वेतर हाणे सोशल मीडिया जे दौर में बजाए दलीलनि सां हिक ॿिए खे पंहिंजनि नज़रियुनि जो दिफ़ा करण जे ज़ातियात ते लही ईंदा आहिनि ऐं हिक ॿिए जे पार्टियुनि नज़रियुनि अॻवाननि ते न सिर्फ़ु इल्ज़ाम तराशी कंदा आहिनि पर गार गंद बि शुरू करे छॾनि। सोशल मीडिया ते असल महाभारीअ लड़ाई शुरू थियो वञे जंहिंजो को छेड़ो ई न आहे। अणसहप जो शदीद मुज़ाहिरो कयो वञे थो। शायदि उन जे पोयां कारकुन जे दुरुस्त रुख में तरबियत न हुजणु, अणपूरे नज़रियाती ॼाण ऐं पार्टी असूलनि ऐं क़ाइदनि खां नावाक़िफ़ियत जो अमल दख़ल हूंदो आहे। आउं सम्झां थी त उन में नौजवान कारकुननि जो बि को एतिरो ॾोह नाहे हूंदो, छाकाणि जो असां जे अॼु जे लीडर खे सिर्फ़ु स्टेज ऐं हेठि बीठल नौजवान कारकुननि जा बुलंद आवाज़ में जज़्बाती नारा घुरिजनि था। थियण त ईअं घुरिजे जो सिंध में जेके बि सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जे अॻवाननि खे ख़ुसूसी तौरु उपाउ वठंदे नौजवान सियासी कारकुननि जी सियासी तरबियत करण जे लाइ जामे हिकमत अमली जोड़णु घुरिजे। न सिर्फ़ु स्टडी सर्कल हलाइणु घुरिजनि पर सियासी वर्कशॉप या प्रोग्राम पंहिंजे पंहिंजे कारकुननि खे मुनक़िद कराए ॾियणु घुरिजनि। वधि खां वधि खेनि मुताले ॾांहुं राग़िब कजे। न सिर्फ़ु सियासी पर तारीख़ी, समाजी, इल्मी, अदबी, जाग्राफ़ी जी ॼाण हासिलु करण लाइ उत्साहण सां गॾोगॾु इख़लाक़ी तरबियत जा बि जोगा बंदोबस्त मुहैया कया वञनि। छो त कारकुननि मां ई मुस्तक़बिल जा लीडर चूंडिया वेंदा आहिनि। उन करे सियासी कारकुन जी सियासी तरबियत निहायत अहम आहे। सिंध जे सियासी कारकुन खे तोड़ जो मासी में बरे सग़ीर जी इंतिहाई बाशऊर ऐं अवरच कारकुन जी हैसियत हासिलु रही आहे, पर वेझे माज़ी में सियासी कारकुननि ते भर्ताखोरी, मंशा जे वाहिपे, अगवाकारी, ठगी करण ऐं आम माण्हुनि खे हिरासा करण जा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि, जिन जे करे सियासी जदोजहदनि भोॻियो बि आहे। पर वक़्त जी ज़रूरत आहे त बाकिरदार सियासी कारकुन ऐं साबित क़दम मुस्तहकम सियासी पार्टियुनि खे अॻियनि सिफ़नि में आणे सिंध जे हक़नि लाइ असराइती जदोजहद हलाइजे। सिंध हिन वक़्तु जिन हालतुनि मां गुज़रे पई उहे हालतूं बि के चङियूं न आहिनि। हिकु तरफ़ सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग लाइ कंपनियुनि खे ॾिनियूं पियूं वञनि त ॿिए तरफ़ सिंधू दरिया मां 6 केनाल कढी चोलिस्तान जे ज़मीनुनि खे आबाद करण जा साबाहा थी रहिया आहिनि। ॾिठो वञे त सिंध जी मईशत जो घणो तणो दारो मदार ज़रायत ते आहे, जेका पिणु पाणी घटि हुजण करे का ख़ासि नथी थिए। मथां केनाल निकिता त अहिड़ी बि न रहंदी। हिन वक़्तु बजाए हिक ॿिए ते सियासी तनक़ीद करण जे नौजवान कारकुननि खे धार धार धड़नि में विरहाइण जे हिक ई नुक़्ते ते गॾु कजे, जीअं असांजी मज़ाहिमत मज़बूत थिए ऐं सिंध दुश्मन मनसूबा नाकाम थियनि। सिंध जा जेके बि क़ौमपरस्त ऐं वतन दोस्त पार्टियुनि जा अॻवान आहिनि उनजो महवर हिकु ई हुजणु घुरिजे। संदन जदोजहद जो मर्कज़ सिंध जा वसीला ऐं सिंध जो पाणी हुअणु घुरिजे। उन लाइ असांजा जेके पाण में नज़रियाती इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि खे हिकु पासे रखी पंहिंजनि नौजवान सियासी कारकुननि खे अहिड़ो दग ॾसजे जो हू सभु हिकु प्लेटफार्म ते पाण में मुतहिद थियनि या घटि में घटि हिक ॿिए जी टंग न छिकनि, छाकाणि त छड़ विछड़ तहरीकूं हलाइण सां न सिर्फ़ु तहरीकूं कमज़ोर थींदियूं पर असां पंहिंजा वसीला बि वञाए वेही रहंदासीं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारी शाइरा ऐं लेखका ख़ालदा मुनीर जी लिखियल ख़ूबसूरत लिखणी। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिबु आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था सिलसिलो हिकु शाइर। अॼु असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं नामियारे शाइर राशिद मोराई जी ख़ूबसूरत शाइरी। राशिद मोराई लिखे थो, हर वात हुसन जी बात आहे, हर जाइ फसानो तुंहिंजो आहे, सरकार ज़मानो तुंहिंजो आहे, सरकार ज़मानो तुंहिंजो आहे। हर रम्ज़ लहर जा ॻाट खणी मन समुंड में वापसि गुम थी वई, हर ख़्यालु नओं मुंहिंजे सिर में ताज़ो ऐं तवानो तुंहिंजो आहे। मां मजनू हां लैला ख़ातिर हर दर्जे आॾो भटकां थो, जेको बि ॿुधां थो सम्झां थो आवाज़ ज़नानो तुंहिंजो आहे। छो हारी हीणी ॿोलीअ थो ऐं पाण खे बेवस सम्झी थो,
ही हर जोड़ो कोडार कुहाड़ो ॾाटो ॿियानो तुंहिंजो आहे। छो पोरियत पीड़ा भोॻी थो, छा लाइ न सोची लोची थो। ही हेॾो हथोड़ो अंबूरी, ही पकड़ ही पानो तुंहिंजो आहे। थियो साह ख़तम पर सिक में को तिर जो न तफ़ावत थियो आहे। हर रोज़ पिरींदे हिकिड़ो ख़त राशिद थियो रवानो तुंहिंजो आहे। ए दोस्त उमेदनि जो कूड़ो नाकाम सहारो छो थो ॾीं। मूं सम्झो आहे तसली खे पिण दाम सहारो छो थो ॾीं। जे मरणो आहे अॻु पोइ त पोइ अॼु जान बचायां छाजे लाइ। मूं सोचे छॾियो आहे पंहिंजो अंजाम सहारो छो थो ॾीं। तूं प्यास उझाइणु चाहीं थो ए साकी जस हुजे लेकिन आ वेतर उञ वधाईंदो ही जाम सहारो छो थो ॾीं। तूं दीवाननि जो साथ न ॾे तोखे बि चरियो चवंदा माण्हू। थी वेंदे मुंहिंजी सोबत मां बदनाम सहारो छो थो ॾीं। चओ कंहिं कंहिं जी तरदीद कंदे ऐं कहिड़नि खे ख़ामोश कंदे ही हिकिड़ो आहे छा मूं ते इल्ज़ाम सहारो छो थो ॾीं। ही रैन न चैन करणु ॾींदी तूं रुअण लही छॾ राशिद खे बसि मौत जी गोद कराईंदी आराम सहारो छो थो ॾीं। न आहे रहम नेणनि जे निहारण में अञा ताईं रहिया धरती धिकाणा यर धिकारण में अञा ताईं गुज़ारियूं वक़्तु सॼणनि जे थसारनि में अञा ताईं असां माण्हू ज़माने जे मयारनि में अञा ताईं पघर में शल मिड़ई पोहरियत पचारण में अञा ताईं न हड़ हासिल हड़ई पूरा पुकारनि में अञा ताईं ॾिसूं था रोह जूं कूंजूं कतारनि में अञा ताईं ॿधी पैदा नथी छो आह मारुनि में अञा ताईं। मखन सां मुंहुं ॾेई वञिबो रुॻो सरियूं झलनि गुलड़ा न आहे खाज माखी जे तारनि में अञा ताईं। अज़ल खां ॾंग सहंदा था अचूं पिया ॾात जे बदिले असांजा हथ ॾिसो ॾेंभुनि जे ॾारनि में अञा ताईं। परे मंज़िल खां कंहिं सहरा में हूंदो काफ़िलो पंहिंजो रहिया गैरनि संदा जे हथ मुहारनि में अञा ताईं। कुझूं छा राशिदा ताला ही तारनि में अञा ताईं गुज़ारियूं था तस्वर जे बहारनि में अञा ताईं। परख पीड़ा पोहरे तन जी दोस्त देरनि ते पोइ भले ईमान आणज तूं वॾेरनि ते। राति खां लंघण ते लायारनि जा बचड़ा पिया लुछनि रईस जे लाइ तयारु थिया की ताम नेरनि ते। ॾात विकणा बात ही हेहात कहिड़ी थो करीं कीन कर अफ़सोस मुंहिंजे लटनि मेरनि ते। अॼु वरी लाखनि खे शायदि लोड़ का आहे लॻल संज आधी जो पवनि था छो वछेरनि ते। ही बि कंहिंजे जिगर जा टुकड़ा हुआ मासूमड़ा धर तती पेरनि नगा विया ॿार ॿेरनि ते। वक़्त जा तूफ़ान उनखे कोन था लोॾे सघनि क़ौम जा बि वञे थी पंहिंजे पेरनि ते। राशिदा चमड़ा न आहियूं जो अंधेरनि सां ठहूं पंहिंजो ईमान पुख़्तो आहे सवेरनि ते। घुरे मक़सद पयो महिनत वञाया वेल छाजे लाइ अव्हां सां गॾु ॾिसां यारो तमाशा खेल छाजे लाइ। उमेदूं आसरा आहिनि अमन जा हेल छाजे लाइ कबूतर छो पयो फतके रुना राबेल छाजे लाइ। न सबरूं साह को सुख जो असां खीरनि पटनि वारा हुजूं नागा त पोइ दड़का ॾियनि धाड़ेल छाजे लाइ। अकल धारियो थियो ॾाहा इल्म खे ज़ोर वठरायो इहे फायूं इहे फटका ही थाणा जेल छाजे लाइ। दुआ मां कुझु न वरणो आहे दवा सां दर्द लहणो आहे क़बर में कुझु बि कोन्हे को मिड़िया ही मेल छाजे लाइ। अड़ियो ख़ान ही हेॾी तबाही छो कराई अथई गॾे ढावल हुआ तुंहिंजा कराई भेल छाजे लाइ। कल्ह को ॾींहुं आहे जो हलाई मोर ते गोली बुखियो नाहीं त ॿियो छाहीं। डड़े तो डेल छाजे लाइ ठलो पाणी वलोड़ण सां मखण मिलंदो न ए राशिद अजाए बेस मां हासिल थियनि खड़तेल छाजे लाइ। सजर आस दिलि जी सुम्हारे छॾी मूं सॼी राति रोंदे गुज़ारे छॾी मूं। दुनिया जे ॾुखनि में बचन जे बुखनि में तुंहिंजी यादि आख़िर विसारे छॾी मूं। कुननि ॾांहुं कश्ती सवाना ख़ुदा जे अलाए त कंहिंजे सहारे छॾी मूं। थकी थो पवां ख़ूब हीला हलाए मगर पोइ बि हिमत न हारे छॾी मूं। ग़रीबत खां वध बि मुसीबत न राशिद उमिरि आहे ॻणचनि में ॻारे छॾी मूं।
ही असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे शाइर राशिद मोराई जी ख़ूबसूरत शाइरी। राशिद मोराई जी ख़ूबसूरत शाइरी सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।